नाज़रीन, सिंध मरी इतिहाद के चेयरमैन गुलाम शबीर खान मरी चयो आहे त सिंध मरी इतिहाद जिंदाबाद के प्लेटफॉर्म ते सभिनी बिरादरियुनि सां गॾिजी कमु कंदासीं। उन अहिड़ो इज़हार ड्रिब मेहर शाह मेहरान टीवी जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार चांडियो सां ॻाल्हाईंदे कयो। जी नाज़रीन, टंडो बस्ती में असी मौजूद आहियूं सिंध मरी इतिहाद के चेयरमैन सरदार रईस गुलाम शबीर खान मरी जी रहाइशगाह ते उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू बिरादरी लेवल ते चेयरमैन थिया आहिनि त हू छा कमकार कंदा तंज़ीमी लेवल ते बिरादरी जे लाइ या हिकिड़ो सभिनी बिरादरियुनि सां गॾिजी करे कमु कंदा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहे छा पिया जेकी आहे उहा पंहिंजनि बच्चनि खे पढ़ाइनि तालीम ॾियनि ऐं जेके ग़रीब आहिनि उन्हनि सां जेको हाल हूंदो असां उन्हनि जी मदद बि कंदासीं ऐं गॾु बि रहंदासीं। ॾुख सुख में गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। असां अनवर खान जा छोरास आहियूं ऐं अनवर खान हिकिड़ो सुठो माण्हू आहे जेको सिंध जो सदर आहे। ॿिया जी नाज़रीन, सिंध मरी इतिहाद जिंदाबाद के चेयरमैन सरदार रईस गुलाम शबीर मरी मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां इतिहाद असांजे इतिहाद जो मक़सदु इहो आहे त असां जेके ही ग़रीब आहिनि असांजा पूरे सिंध में पूरे पाकिस्तान में मरी बिरादरी जा जेके भी माण्हू रहनि था उन्हनि जी सर्वे करे उन्हनि जी हर मुमकिन जायज़ जेका भी मदद हूंदी माली मदद हूंदी उहा भी कंदासीं। ऐं इलेक्शन के हवाले से भी जेको आहे असांजा जिते भी उम्मीदवार हूंदा उहे पंहिंजा बीहारींदासीं। हुन इहो भी चयो त जेको आहे सो वालिदैन खे घुरिजे त पंहिंजी औलाद खे तालीम ॾियारनि त जीअं उहे मुस्तक़बिल में हली करे सुठा के ऑफिसर थी सघनि। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेहरान टीवी।